जी नाज़रीन, तव्हां खे उबावड़ो मां ख़बर ॾींदा हलूं तो उबावड़ो में तालका प्रेस क्लब उबावड़ो रजिस्टर्ड जूं सालाना चूंडूं थी गुज़रियूं, जंहिं में मोहम्मद शाबान मलिक सदर ऐं जनरल सेक्रेटरी लाइ क़ाबिल तबस्सुम रिंद चूंडिजी विया। जॾहिं त सीनियर नायब सदर लाइ मोहम्मद इकबाल अंजुम, नायब सदर लाइ अज़ीज़ुल्लाह मलिक, जॉइंट सेक्रेटरी लाइ रहमदीन चाचड़, डिप्टी जॉइंट सेक्रेटरी लाइ फाइक अली राजड़ी, खज़ानची लाइ अली शेर चाचड़, ऑफिस सेक्रेटरी लाइ मोहम्मद यूसुफ मुग़ल खे चूंडियो वियो आहे। जॾहिं त कोर कमेटी जो चेयरमैन अब्दुल वाहिद मलिक, डिप्टी कोर कमेटी चेयरमैन अब्दुल हमीद छिॼण, कोर कमेटी मेंबर मोहम्मद सुमार शर, कोर कमेटी मेंबर राहिब अली रिंद खे चूंडियो वियो आहे। जंहिं मौक़े ते शहरनि मोज़िज़ सियासी समाजी अॻवाननि प्रेस क्लब अची मुबारकबादूं पेश कयूं, जंहिं ते प्रेस क्लब जे सदर मोहम्मद शाबान मलिक उन्हनि जो तहे दिलि सां शुक्रिया अदा कयो। जॾहिं त 1 तारीख़ ताईं हलफ़ बरदारी जी तक़रीब कोठाई वेंदी।